अॼु 6 ॾींहं बि सिविल अस्पताल जे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालबनि जी मनता लाइ ओपीडी जो बाइकाट करे सिविल अस्पताल अंदरि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौके ते डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ जो चवणु हो त गवर्नमेंट ऑफ सिंध खे इन शइ जो अहसासु तमामु घटि आहे ऐं ही गवर्नमेंट पंहिंजे ई मसइलनि में जेको आहे सो फाथी पई आहे। हेॾी तवजह ई कोन्हे। जॾहिं हिन जूं अखियूं खुलंदियूं, जॾहिं एमरजेंसी बंदि थींदी ऐं जॾहिं कोरोना जा मरीज़ ॾिसण जेको आहे सो डॉक्टर बंदि कंदा त पोइ मां सम्झां थो त ही अखियूं खोलंदा। कयो वञे असांजा जेके बि कॉन्ट्रेक्ट ते मुलाज़िम आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे पको कयो वञे। सर्विस स्ट्रक्चर मुतालबो रिस्क अलाउंस मुतालबो आहे जेको फ्रंट लाइन जे मथां असां किरणा में जेको जंग जुफ़ी रहियूं डॉक्टर्स पैरामेडिक्स ऐं नर्सिंग जेको असां जेको कयूं था उन जे लाइ असां जाइज़ मुतालबो 2008 खां वठी सर्विस स्ट्रक्चर टाइम स्केल असांजो मंज़ूर न थियो आहे। 30% असांजो रहे थो उहो बि न थियो आहे। सिंध सरकार खे घुर्जे त डॉक्टर ऐं पैरामेडिकल अमले जा जाइज़ मुतालबा मंज़ूर करे त जीअं हुननि मां बेचैनी ख़त्म थी सघे। कैमरामैन फरहान अली खोसो, अली रज़ा ऑटो सां गॾु ज़ैन सरकी, सिंध टीवी न्यूज़, जेकबाबाद।